अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा दिलावर हाणे जाबिर खान के अगवा करे खणी ईंदो। छा सावल हाणे पंहिंजे सोट हैदर के मारे छॾींदो। छा हसीना बेगम हाणे सोरठ बेगम के बदनाम करे छॾींदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को मुंहिंजे बैलेंस न करंदो काफ़ी संजो सलाह थींदी तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवांजे टाइम वेस्ट न करे हलूं था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा दिलावर जेको आहे चाकर खान खां पुछा कंदो। चाकर खान के चवंदो त अगरि जेकॾहिं असां जेसीं ताईं इन जाबिर खान के अगवा नथा कयूं जेसीं ताईं जेको आहे कासिम खान जी का बि ख़बर न पवंदी। चाकर खान चवंदो त दिलावर तव्हां खां जेतिरो जल्द थी सघे तव्हां इन खे अगवा करे खणी अचो ऐं इन खे अहिड़ो त कुटको ॾियो जो जीअं ई कासिम खान जी हक़ीक़त असांखे ॿुधाए सघे। अगरि जेकॾहिं कासिम खान जी हक़ीक़त न ॿुधाईंदो कासिम खान खे असांजे पेश न कंदो त पोइ असां जेको आहे हिकु अहिड़ी त सज़ा ॾींदासीं जो यादि रखंदो। दिलावर चवंदो त सोट बसि तव्हां परेशान न थियो, हिकु ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मां इन खे अगवा करे खणी ईंदुसि ऐं पोइ तव्हां उन खे हक़ीक़त पुछा कजो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना बेगम जेको आहे सोरठ बेगम खे धमकी ॾींदो। सोरठ बेगम खे चवंदो त मां तोखे हाणे वधीक इन घर में बर्दाश्त नथो करे सघां। बसि तमामु जल्द तोखे जेको आहे पंहिंजे सोट सां गॾु बदनाम करे ऐं तोखे हिन घर मां हमेशह हमेशह लाइ कढी छॾींदुसि। मतिलबु तो मथां बदनामी जी दाग लॻाए छॾींदुसि। सोरठ बेगम चवंदो त हसीना बेगम तोखे मोकल जेको करणो अथई कर वञी, पर मां चाकर खान जे अॻियां किरण वारो न आहियां ऐं उन जे अॻियां झुकण वारो आहियां। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हैदर जेको आहे सावल खे सम्झाइण जी कोशिशि कंदो। सावल खान खे चवंदो त तूं मुंहिंजी ॻाल्हि मञ ऐं मुंहिंजी ॻाल्हि मथां अमल करे इन में तुंहिंजी भलाई थींदी। अगरि जेकॾहिं तूं मुंहिंजी ॻाल्हि मथां अमल न कयो त पोइ उहे कातिल जेको आहिनि घुमंदा रहंदा ऐं उहे कातिल जेको आहे आज़ाद थींदा ऐं तूं असांजे मथां इल्ज़ाम लॻाए रहियो आहीं। सावल खान चवंदो त सोट हैदर मां तव्हां मथां कीअं यकीन कयां त तूं शहमेर जो कातिल न आहीं। शहमेर जो कातिल जेको आहे रूंडे ऐं जाबिर खान आहिनि ऐं तो वटि का बि सबूत न आहे। हैदर चवंदो त सोट ईअं सभु सबूत मुंहिंजे ख़िलाफ़ आहिनि। मां यकीन सां पई चवां त मां शहमेर जो कातिल न आहियां। शहमेर जो कातिल रूंडे ऐं जाबिर खान आहिनि ऐं तव्हां उनखे अगवा करे खणी अचो। दोस्तों उम्मीद आहे कहाणी आहे जंहिंखे पसंदि असांखे ॾींदा हाणे तवरी तव्हां सां मिलंदासीं कि ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखना। खुदा हाफ़िज़।